टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मिलकर अॼु असां क्लास 5 जो सिंधी जो सबक 13 पढ़ंदासूं। उमरमारी। जे ज़माने में उमर सूमरो सिंध जो हाकिम हो, उन वक़्त थर परगणी जे बालवा ॻोठ में पालणी नाले हिकु माण्हू रहंदो हो। हिन जी ज़ाल जो नालो माड़ोई हो। खेनि हिकु धीउ ॼाई जेका ॾाढी सुहिणी हुई। हुन जो नालो मारी रखियाऊं। मारी जॾहिं वॾी थी त संदसि हुसन जी हाक हंदी मागिन भुली वई। पालणी वटि फ़ौग नाले हिकु कमी हूंदो हो। फ़ौग जे दिलि में हो त मारी सां शादी करियां। हिकु ॾींहुं वज वठी पालणी खां मारी जो संग घुरियाई। पालणी मारी जो संग संदसि सौट खेत सां अॻई करे छॾियो हो। तंहिं करे हिन फ़ौग खे संग ॾियण खां इनकार कयो। फ़ौग साड़ विचां सिट सिटी त कंहिं नमूने संग न मिलण जो पालणी खां बदिलो वठां। फ़ौग उमरकोट पहुचे। उमर सूमरे ताईं मारे जी हुसन जी ॻाल्हि पहुचाई। उमर बादशाह खे जॾहिं ख़बर पई त मारी आहे त दिनार जी धीउ, पर हुसन में चोड़ीनि जो चंडु आहे। हाणे हू हिकदमि मारी खे ॾिसण लाइ आतो थी पियो। हिकु ॾींहुं उमर बादशाही वेस बदिलाए ऊठ ते सवार थी फ़ौग सां गॾु मलीर ॾांहुं रवानो थियो। उहो सोचे त खूह ते हली मारी खे हथु कजे। मारी सरतीअनि सां गॾु पाणी भरण लाइ जॾहिं खूह ते आई त हिननि ओपरा उठी ईंदे ॾिसी पोइते वञण जी कोशिशि कई। साहेड़ी चयसि त ॾिज न, ही के मुसाफ़िर आहिनि, उञ लॻी हूंदनि, खूह ॾांहुं पिया अचनि, पाणी पियारण त सवाब जो कमु आहे। साहेड़ी जी सलाह ते मारी अञा मोटी ई मस्त सवार बि अची पहुता। उठ विहारे उमर मारी खे चयो त पाणी ॾुक प्यार। मारी जीअं उमर खे पाणी ॾिनो त हिन मारी खे ज़ोरी बांह खां झले उठ ते खणी रवानो थियो ऐं खेसि पंहिंजे कोट में अची क़ैद कयईं। राति थी त उमर बादशाह मारी वटि लंघी आयो। छा ॾिसे त मारी रोई अल्लाह खां दुआ पई घुरे त परवर मुंहिंजी पत रखिज, मुंहिंजी लोही जी लज सलामत रखिज। रब, आऊं हिते तुंहिंजे सहारे आहियां। उमर बादशाह चयसि त हाणे रोइण मां कुझु बि न वणंदो। हाणे रोइण मां कुझु बि न वणंदे तूं मुंहिंजे पट राणी थी रहे। मारी चयसि त मुंहिंजो संग खेत सां थियलु आहे, ऐं उन जी अमानत आहियां। आस अथमि त दिन जी आहियां, तिन सां शाल मिलां। अलाह लॻ मूंखे आज़ादु करे मारुनि ॾांहुं मोकल। उमर बादशाह वापसि मोटी वियो। संदसि ख़्यालु हो त जीअं वक़्तु गुज़रंदो तीअं मारी जे मन में बि फेरो ईंदो ऐं मुंहिंजी ॻाल्हि मञंदी। हू मारी खे लालच ॾींदो रहियो, पर मारी सारो वक़्तु पखा ऐं पार संभाले रत रोईंदी रही। हिन खे महिलात में राहियो वियो। हर तरह सुखियो रखण लाइ आछूं ॾिनियूं वियूं, पर हिन चयो त आऊं उमरकोट जी राणी थियण खां मलीर जी गोली थियण खे वधीक थी भायां। मारी बादशाही तामनि खे ज़हर बराबरि सम्झियो ऐं उमर जा पटिहर ऐं वेस वॻा न ढकियाईं। मथे तां अबाणी लोही न लाथाईं। लोही लीड़ू थी वियसि, मथे में चीड़ पइजी वियसि, पर तेल फ्लेल जा अतर खे हथ बि न लाथाईं। हिकु ॾींहुं उमर बादशाह सम्झो त हाणे मारी जे मन में फेरो आयो हूंदो। इहो सोची हू वटि वरी हली वियो। मारी खेसि लेलाए चयो त हे बादशाह, तूं मूंखे धीरे त आज़ादु न कयो, पर मारण खे सारींदे जेकॾहिं हिते मरी वञा त मुंहिंजो मड़ मलीर ज़रूरु मोकिलिजां। उन ॻाल्हि जो उमर ते अहिड़ो असरु थियो जो मारी खे आज़ादु करे पंहिंजे मुल्क मलीर ॾांहुं रवानो कयईं। अहिड़ी तरह मारी पंहिंजो सत सलामत रखी पंहिंजे मुल्क मलीर में मारुनि सां अची मिली। मारी जी उबल वतनी खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि बिन शाइरनि ख़ूब ॻायो आहे। लतीफ़ साईं मारी जी साणी वारी सिक खे ई सारायो आहे। वजाए वतन खे आऊं जे हित में हुअसि त गौर मुंहिंजे सूमरा कज पहाड़नि पास ॾिज ॾाॾाणी ॾे जी मञा विलणियुनि वास मेली जियास जे वञे मड़ मलीर ॾे। चैनल खे सब्सक्राइब कंदा,
चैनल खे शेयर कंदा लाइक कंदा जी तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।